तीअं विसारे तूं वेही रहे हो पिरी, तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आ। तोसां परपुट ख़्यालनि में परचार सां रूबरू थियणु मुंहिंजे वस में न आ। तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ। मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा। मां अकेलो अकेलो रोई त सघां थो, पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आ। अस्सलाम वालेकुम जी। अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां सकाफ़त जो ॾिहाड़ो मुबारक हुजे। मां आहियां तव्हांजो पंहिंजो राजा मेमूण। ॾेह तोड़े परॾेह में जेके जेके हिन वक़्तु असांखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे सकाफ़ती ईद जूं खोड़ सारी मुबारकूं। मां ऐं स्पेशली अॼु मां इहो चई सघां थो त मुंहिंजी मिसिस मूंसां गॾु आहे जी जी हाँ, इकरा कुरैशी जे तरफ़ां ईसन टीवी जी सॼी सथ जे तरफ़ां तव्हां सभिनी खे सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक। ऐं इहा मां चवंदमि त राजा इन ॾींहं जी इहा ख़ूबसूरती आहे त असां इन ॾींहं खे भई ईद वांगुरु सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं ईद वांगुरु ई तयारियूं कंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां खाधा ॾिसो पिया, ताम ॾिसो पिया। स्पेशली सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सूफ़ी शाह इनायत हुजे, हज़रत सचल सरमस्त हुजे, शाइरनि जो बेताज बादशाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हुजे, हज़रत उस्मान शाह मरवंदी, शाह अब्दुल लाल शहबाज़ कलंदर हुजे या अब्दुल्ला शाह गाज़ी हुजे, त हीअ सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। 5000 साल पुराणो असांजी सकाफ़त आहे। ऐं असांजे हिन मुल्क पाकिस्तान खां पहिरियां जी सिंध आहे। बल्कि मां चवंदुमि त जॾहिं तरक़ीअ जे लाइ दुनिया में फीथो फिरियो त असां सिंधियुनि फिरायो। ऐं असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे कल्चर ते, फ़ख़्रु आहे असांखे पंहिंजी सकाफ़त ते, फ़ख़्रु आहे असांखे पंहिंजी ॿोलीअ ते, फ़ख़्रु आहे असांखे पंहिंजी धरतीअ ते।